सुप्रीम कोर्ट में नैब तरमीमुनि खिलाफ इमरान खान की दरख्वास्त ॿुधणी थी आहे। ॿुधणी जे हवाले सां अवांखे अपडेट कयो पिया। अटॉर्नी जनरल शहजाद अता इलाही जा अदालती सवालनि ते दलील जारी हुआ। क़ौमी असम्बली जे हिक मेंबर जी पघार मजमूई तौर ते 1,88,000 आहे। अटॉर्नी जनरल अदालत खे आगाही ॾिनी आहे। बिल्कुल नासरीन, अटॉर्नी जनरल चयो आहे त पीटीआई मेंबरनि क़ौमी असम्बली मां अप्रैल खां का बि पघार नाहे वरिती। पीटीआई मेंबर्स सफ़री ख़र्चनि में ऐं इलाज समेत ॿियूं रियायतूं बि वरितियूं आहिनि। सोशल मीडिया ते अदालती रिमार्क्स बाबति हिकु ख़त लिखियो आहे। अवां जो ख़त पढ़ियो आहे ऐं अवां जी क्वेश्चन खां साराहियो आहे। पीटीआई मेंबरनि क़ौमी असम्बली मां अप्रैल खां का बि पघार नाहे वरिती। बिल्कुल नाज़रीन, अवांखे ॿुधायूं पिया अटॉर्नी जनरल अदालत खे आगाही ॾिनी त पीटीआई मेंबर सफ़री ख़र्चनि लाइ लॉज समेत ॿियूं रियायतूं वरितियूं। पीटीआई मेंबरान क़ौमी असम्बली मां अप्रैल खां का बि पघार न वरिती आहे। ख़बर अवांखे ॾियूं पिया पीटीआई मेंबर सफ़री ख़र्चनि लाइ ऐं लॉज समेत ॿियूं रियायतूं वरितियूं। सोशल मीडिया ते अदालती रिमार्क्स बाबति हिकु ख़त लिखियो आहे। अटॉर्नी जनरल आगाही ॾिनी आहे।